अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो ते भलीकार आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, पाकिस्तानी टिकटॉक स्टार हरीम शाह अक्सर पंहिंजी वायरल वीडियोज़ जे करे ख़बरुनि में रहे थी। हिन चकर हिन जे दावा पीपी जे कंहिं वज़ीर सां शादी करण ते सिंध असेंबली में हलचल विझी छॾी आहे। हरीम शाह जी शादी ॿुधी मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स इन कोशिश में रहिया त कंहिं तरीक़े सां हरीम खां हिन जे मुड़ुस जो नालो पुछी वञिजे, पर हरीम इहो ई जवाबु ॾिनो त हुन जो मुड़ुसु ऑलरेडी मैरियड आहे ऐं पीपी जो हिकु वज़ीर आहे। जॾहिं हू पंहिंजी पहिरीं ज़ाल खे राज़ी करे वेंदो तॾहिं हुन जो नालो ॿुधाईंदसि। दोस्तों, हरीम शाह जे दावे खां बाद पीपी जा वज़ीर हिक ॿिए खे सफ़ाइयूं ॾियणु लॻा। एतिरे क़दुरु जो सैयद मुराद अली शाह खे तहक़ीक़ाती टीम ठाहिणी पई। उन टीम जी रिपोर्ट मूजिबि पीपी या सिंध असेंबली जे कंहिं बि मेंबर हरीम शाह सां शादी न कई आहे। हरीम शाह जेके तस्वीरूं सोशल मीडिया ते शेयर कयूं आहिनि उहे तस्वीरूं बेन नकली आहिनि। उन तस्वीरनि जे बारे में हिकु सैलून जो चवणु आहे त हीअ तस्वीरूं सैलून जी मशहूरी लाइ वरितियूं वयूं, जंहिंजा हरीम असां खां पैसा वरिता। सोशल मीडिया ते हिकु ॿी तस्वीर बि वायरल थियल हुई जंहिंमें 2 हथ नज़र आया। हरीम मुताबिक़ हिन में हिकु हथु हरीम शाह जो आहे ऐं हिकु हुन जे मुड़ुस जो, पर इहा तस्वीर बि असल न आहे। हिकु पाकिस्तानी बिज़नेसमैन हसन इक़बाल इन तस्वीर जो राज़ ओपन कंदे चयो त हिन तस्वीर में हिकु हथु मुंहिंजो ऐं हिकु हथु मुंहिंजी दोस्त जो आहे। हिन तस्वीर में हरीम शाह जो हथु न आहे, हू असांजी फैमिली फ्रेंड आहे। हिन असांजी तस्वीर इस्तेमालु कई आहे। दोस्तों, हिकु ॻाल्हि त कंफर्म आहे, सोशल मीडिया स्टार जॾहिं ॾिसनि था उन्हनि जी मक़बूलियत घटिजी रही आहे, पोइ अहिड़ो शो छॾनि था ऐं मीडिया जी नज़र बणनि था। हरीम शाह जी शादी बि हिकु शो थी सघे थी, पर इहो सिंध असेंबली जे मेंबरनि सां हिकु वॾो प्रैंक हूंदो। वीडियो खे लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।